हूँ मजमूई तौर ते कीअं था ॾिसो माना हाणे टेन्यूअर गुज़री चुका आहिनि हुकूमत जा, चोथों हले थो पियो, त उहा डेवलपमेंट या अवामी मसइलनि जो हल ओतिरे हद ताईं थी सघियो आहे मलीर में जेतिरो थियणु खपे आहे? ओवरऑल सॼे ज़िले जी ॻाल्हि थो कयां, या अञा उहो तव्हां मुतमइन न आहियो त न इन खां वधीक कुझु थियणु खपे? ॾिसो, असांखे जॾहिं असां अची वियासीं मतिलबु 2018 में असां फुल टोटल नुमाइंदगी असांखे मिली। असांजा 5 MP हुआ लास्ट टेन्यूअर में, हाणे 6 आहियूं। असांजा MNA हुआ। MNA तव्हांखे ख़बर आहे असांजो हिकिड़ो 2018 में लूज़ करे वियो। ऐं 2018, 19, 20, 21 ताईं असांखे को फंड न मिलियो। अच्छा, सिंध गवर्नमेंट पाण उनमें मुश्किलातुनि में हो त फेडरल गवर्नमेंट असांखे बिल्कुलु टाइट रखियो। पर 2021, 22 ऐं 22-23 जो असांखे जेकी स्कीमूं मिलियूं आहिनि ADP में, त उनमें अल्हम्दुलिल्लाह असां 5 हल्कनि में पंहिंजे असांजे MNAs खे बि साॻे तौरु सिंध गवर्नमेंट ओबलाइज कयो असांजे MNAs खे। बाद में त हकीम साहब बि अची वियो जॾहिं हू इमरान ख़ान खे शिकस्त ॾेई ज़िमनी इलेक्शन में आयो, त असांखे ओतिरो ई फंड मिलियो आहे। ऐं ॾिसो, कंहिं इंफ्रास्ट्रक्चर मलीर जो हिकिड़ो त आहे बाराड़ी, ऐं हिकिड़ो साइड जेको आहे उहो टोटल कच्ची आबादियूं आहिनि जंहिंमें कमु करणु तमामु मुश्किल आहे। ऐं पर आउं सम्झां थो असांजा टोटल जेके MPAs आहिनि उन्हनि पंहिंजे तौरु वॾी कोशिशि कई आहे। जेके बि असांखे फंड मिले मूं समेत असां कोशिशि कई आहे। फस्ट ऑफ ऑल असां प्रायोरिटी ॾिनी पाणी खे, त असां पंहिंजे हल्कनि में पाणी पुॼायूं, छो त इहे अंडरग्राउंड वर्क्स आहिनि। पाणी ऐं सेवरेज हिननि खे असां कंप्लीट करे पोइ असां रोड रस्तनि ते अचूं। अल्हम्दुलिल्लाह उनमें आउं सम्झां थो ॾिसी कमु कुटंदा कोन, ख़ासि तौर ते बाराड़ी ऐं कच्ची आबादी में। तूं के सोसाइटी में के उनमें कमु कंदे त हिकिड़ो भेरो ठही वियो त ठही वियो, पर असां वटि डे टू डे पॉपुलेशन वधे पियो, अर्बनाइज़ेशन थिए पई, अर्बनाइज़ेशन थिए पई, माण्हू अचनि पिया। ऐं असां वटि पॉपुलेशन जेको वधण जो हिकिड़ो नेचुरल ग्रोथ आहे, हिकिड़ो आहे माइग्रेशन। असां वटि माइग्रेशन वॾी आहे। जीअं तव्हां पाण ॾिसो UC चौकुंडी या शाह लतीफ़, इहे पंहिंजे असां लास्ट सेंसिस में हिननि जो पॉपुलेशन हूंदो मुंहिंजे ख़्याल में 50-60 हज़ार ते हुआ। हाणे उहे ॿई UCयूं हिन वक़्तु लख खे क्रॉस करे चुका आहिनि, 140, 130 ते बीठा आहिनि। दिस मीन्स असां वटि माइग्रेशन इलाही आहे। त ख़ैर इन हवाले सां बि असां कमु कयूं पिया। त पर असां आउं सम्झां थो त असां मैक्सिमम इंफ्रास्ट्रक्चर ते कमु करे चुका आहियूं, ऐं जेको थोरो घणो रहियल आहे इंशाल्लाह उनखे बि असां हींअर बि असांजा ADP जा जेके लास्ट रहियल ADP हुआ उन्हनि जा कमु हलनि पिया। बाक़ी हिन जेको जीअं असांजी गवर्नमेंट ठही त बजट फौरन आयो। हिन बजट में असांखे का बि ADP डिस्ट्रिक्ट जे या कंहिं बि MPA खे न आहे मिली। इंशाल्लाह नेक्स्ट ADP में असां जेके रहियल कमु आहिनि इंशाल्लाह पूरो कंदासीं। बाक़ी असां वटि 3 टाउन बि आहिनि मीन टाइम, उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि 3 टाउन। असां कोशिशि कयूं पिया त जेकी लोकल बॉडीज़ जो जेको कमु आहे उहो लोकल बॉडी करे। हाणे असांजे UCN खे बि फंड वधी विया आहिनि, मतिलबु पहिरीं 3 लाख 5 लाख, पोइ हाणे 12 लाख रुपया उन्हनि जो। रिपेयर मेंटेनेंस जो जेको इशू आहे असां वटि, सेवरेज आहे, ढकणो आहे, नओं थोरो घणो, त उन्हनि खे असां कोशिशि कयूं पिया। हींअर आउं हिकिड़ो बाक़ाइदा SOP ठाहियां पियो त असां टोटल पंहिंजे चेयरमैननि खे घुराए करे उन्हनि खे चऊं बाबा हीअ तुंहिंजी ज़िमेदारी, असां हिकिड़ो डिस्ट्रीब्यूट कयूं कमनि खे। हीअं न थिए त हिकिड़ो गटर जो ढक्कन टुटल आहे उनमें MP MNA खे फ़ोन अचे, या के आम जेको बल्दियात जो इशू आहे, जेको लोकल बॉडी जो इशू आहे, त इंशाल्लाह असां कमनि खे जॾहिं विराईंदासीं ऐं असां क़ाबू पाए वेंदासीं। अच्छा राजा साहब, एतिरो कमु थियो ऐं 18 में तव्हां एतिरे अक्सर सां कामयाबु कयो, हुकूमत हुई तव्हांजी, लोकल बॉडी में थोरो जो टाउन सभु खटिया आहिनि, पोइ कुझु UCs हारायूं आहिनि हिन में मलीर ज़िले में, उनजा छा सबबु आहिनि? उते अच्छा काफ़ी मिसाल शाह लतीफ़ जो मां मिसाल ॾियां थो, उते तव्हां कम बि खोड़ सारा कराया आहिनि, मां पाण आई विटनेस आहियां, मूं ॾिठा आहिनि उते गिटियूं ठहियूं आहिनि, पाणी जा मसइला उते हल थिया आहिनि, सभु शयूं थियूं आहिनि, पर उनजे बावजूदि उते शिकस्त छो आई? हींअर बि उते कमु हलनि पिया। हिकिड़ो पार्क जो कमु हले पियो, मुंहिंजे ख़्याल में 2-3 किलोमीटर रोड जेको मूं वटि एक्सेस उहो ॾिनोसीं। ऐं कुझु जाम साहब जो स्कीम असां जाम साहब बि असांखे ॾिनो, सपोर्ट कयो, त उनमें फेवर टाइल जो को कमु 2-3 गिटियुनि में हले पियो। यकीननि असांखे पाण अफ़सोस थियो त असां UC शाह लतीफ़ छो लूज़ कयो। ऐं टोटल असांजा 3 यूनियन कौंसल आहिनि डिस्ट्रिक्ट में, उन्हनि मां असां 4 लूज़ कया आहिनि। बाक़ी तक़रीबन थोवाल 5 यूज़ कया हूंदा, त असां वटि बाक़ी टोटल पाकिस्तान पीपल्स पार्टी कटियो आहे, जंहिंमें हिकिड़ो शाह लतीफ़ बि आहे।
शाह लतीफ़ जो हाराइण जो सबबु ॾिसो उहा ई ॻाल्हि वरी अचे थो न, असां वटि जेको हिते माण्हू आहे असांजा जेके उनमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल शाह लतीफ़ हिकिड़ो जुड़ियल आबादी थियो न, को ॻोठ या को कोन जंहिंमें हिकिड़ो कम्यूनिटी हिकिड़ी कम्युनिटी न आहे, मिक्स वोट मुख़्तलिफ़ आहे। कम्यूनिटीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ आहिनि। ऐं असांजो वॾो उहा त शाह लतीफ़ हाणे तव्हां ॾिसो तक़रीबन 1.5 लख जी पॉपुलेशन आहे, उते असां वटि रजिस्टर्ड वोट सिर्फ़ु आहे 7,500। ठीकु आहे न। ऐं 7,500 वोटनि में हू कुझु वोट अहिड़ो आहे जेको हिते कोन मौजूदु कोन आहे, जेको ॿार आहे या कम जे हवाले सां या पंहिंजे उन जे हवाले सां। पर उनमें असां सुठी फाइट कई त पर शायदि असां में या असांजे माण्हुनि में असांजे कैंडिडेट्स में का न का हुई त असां उहो यूसी लूज़ कयो। पर उनमें ईअं बि थियो त कैटल कॉलोनी यूसी ॾिस असां कॾहिं बि कोन कटियो पाकिस्तान पीपल्स पार्टी। कैटल कॉलोनी हमेशह असां लूज़ कंदा हुआसीं, तोरनि वोटनि खां वधीक वोटनि खां असां लूज़ कंदा हुआसीं। पर हिन भेरे अलहमदुल्ला ठीकु आहे, असांजो ई थोरो हुते कमी पूरो थियो त असां कैटल कॉलोनी बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स चेयरमैन वाइस चेयरमैन ॿई पाकिस्तान पीपल्स पार्टी जा हुआ। ऐं उहो असां इताद बि कंहिंसां न कयो, उहो यूसी असां कटे वियासीं। इंशा अल्लाह ताला असां कोशिशि करे आईंदा, असांजी कोशिशि आहे त मलीर में असां अहिड़ो को माहौल ठाहियूं पंहिंजे किरदार सां, पंहिंजे कमनि सां ऐं पंहिंजे रवैयनि सां को अहिड़ो माहौल ठाहियूं ज़िला मलीर में त बिल्कुलु वन साइड हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी। इंशा अल्लाह मुंहिंजो इहो कोशिशि आहे, मुंहिंजो टारगेट आहे त असांजी क़यादत खे ज़िलो मलीर टोटल तोहफ़े में ॾियूं त बाबा ही तुंहिंजा MNA, तुंहिंजा MPA, तुंहिंजा टाउन, तुंहिंजा यूनियन काउंसिल। इंशा अल्लाह जॾहिं असां महिनत कंदासीं त कामयाबु थींदासीं।